जवानी जो मौत हज़ारें अखियूं आलियूं करे वेंदो आहे। ॻोठ निबाड़ो सांद खां नौजवान शाइर अब्दुल हक सांद जवानी में विछड़ी वियल पंहिंजे भाइरनि जहिड़े दोस्त हाजी सांद जी यादि में लिखे थो, हा राजा भाउ, के माण्हू जॾहिं ज़िंदगीअ मां वेंदा आहिनि तॾहिं ज़िंदगी सुञ ई सुञ जो ॾेख ॾियणु लॻंदी आहे। असांजो प्यारो भाउ, भाइरनि जहिड़ो दोस्त हाजी सांद जंहिं अञा मस जवानी में पेर पातो हो, हुनजी उमिरि एॾी वॾी का कान हुई। अञा त हुनजी उमिरि 20 साल खनि मस हुई। अञा त हुन सां घुमण फिरण, हुन सां ॻाल्हियूं करण जी उमिरि हुई। असांखे को बि पतो न हुयो त असांजो प्यारो हाजी सांद ईअं ई वक़्त खां अॻु असां खां जुदायूं करे वेंदो। हा राजा भाउ, 2020 जो उहो अभागो साल जंहिं असां खां असांजो प्यारो हाजी सांद खसे वरितो, सच पुछी त हुनजी जुदाईअ में पंहिंजा तोड़े परावा सभई ज़ारो क़तार उनहा। हुनजी जुदाईअ खां पोइ निबाड़ो सांद जूं गलियूं उदास थी वियूं, रोड ऐं रस्ता उदास थी विया। निबाड़ो सांद जा माण्हू ज़ारो क़तार रोअण लॻा हा, पर असांजो प्यारो हाजी सांद अहिड़े पार वियो जितां को बि वापसि नाहे वरियो। अॼु न ओताकुन में था तालब तवारीन, अॼु न ओताकुन में था तालब तवारीन, आदेसी उथी विया मड़ियूं मुंहुं मारीन, जे जीअ खे जियारीन से लाहूती लॾे विया। हा राजा भाउ, उहे लाहूती लॾे विया जिन सां खिल मज़ाक़ूं भोग हूंदा हुआ। तुंहिंजे अचण जा आसरा बि विया हलिया, ॼण ॾेह मां सभु ॾीअड़ा बि विया हलिया। तुंहिंजे अचण जा आसरा बि विया हलिया, ॼण ॾेह मां सभु ॾीअड़ा बि विया हलिया। हाणे दुनिया आहे ॿुसी थी वई, हिन जीअ जा जोगीड़ा बि विया हलिया। तुंहिंजो पतो कोई पियो नाहे अञा, मौसम मटी ऐं सीअड़ा बि विया हलिया। हाणे अकेलाई जीअ झोरे पई, गॾिजी गुज़ारियल ॾींहड़ा बि विया हलिया। तुंहिंजे अचण जा आसरा बि विया हलिया, ॼण ॾेह मां सभु ॾीअड़ा बि विया हलिया। हा मुंहिंजा प्यारा हाजी, तुंहिंजी राह निहारियूं था, तोखे सारियूं था। तोखे तुंहिंजो भाउ रोशन ऐं असीं सभई अदा अब्दुल्ला सांद, शफ़ी सांद, उमर सांद, अलफ़ सांद ऐं आउं तुंहिंजो जिगरी दोस्त अब्दुल हक सांद तोखे सारे रोई पऊं था। जॾहिं बि तुंहिंजो ज़िक्र थिए थो तॾहिं सच पुछी त अखियूं ज़ारो क़तार रोई पवनि थियूं, जी झुरी पवे थो। मार पवई ए मौत तूं अणमुदाए थो आएं, मार पवई ए मौत तूं अणमुदाए थो आएं, घाई अहिड़ा घोट जिन जी वेल न हुई वञण जी। असांजो प्यारो, असांजो जिगरी दोस्त भाउ हाजी सांद, जंहिंजी उमिरि अञा 20 साल हुई ऐं जवानी में असां खां विछड़ी वेंदो, असांखे कॾहिं इहो तस्वर बि न हुयो। बसि हाणे त सिर्फ़ु यादूं ई रहिजी वियूं आहिनि, जिन पटनि ते, जिन पटनि ते, जिन रोडनि ऐं रस्तनि ते असांजो प्यारो हाजी सांद घुमंदो हो, उहे जायूं हाणे ॾिसूं था त जी झुरी पवंदो आहे। घोड़नि ऐं घोटनि जीअण थोरा ॾींहड़ा, घोड़नि ऐं घोटनि जीअण थोरा ॾींहड़ा, कॾहिं मंझि कोटनि, कॾहिं राही रण जा। असांजो प्यारो हाजी सांद असां खां मोकिलाए पंहिंजी मिटीअ माउ हवाले थियो, पर उन जूं ॻाल्हियूं, उन जूं यादूं असां खां कॾहिं बि नथियूं विसरी सघनि। संदसि भाउ रोशन, अब्दुल्ला, शफ़ी, उमर, अलफ़ सांद ऐं आउं अब्दुल हक सांद, असां उनखे यादि करे हज़ारनि दुआऊं ॾींदा आहियूं त अल्लाह पाक असांजे प्यारे हाजी सांद खे जन्नतुल फिरदौस में जाइ अता फ़रमाए ऐं सभिनी पोयरनि खे, घर भातियुनि खे रब पाक सब्र जी तौफ़ीक़ अता फ़रमाए।
तुंहिंजे शहर मां चूंडिजी माण्हू भलोड़ वियो हलियो, तुंहिंजे शहर मां चूंडिजी माण्हू भलोड़ वियो हलियो। हाणे अची तूं छा कंदे, तुंहिंजो त जोड़ वियो हलियो।